मिर्शा में सूबाई वज़ीर ऐं दरगाह सरवर नूह जे वली अहद मखदूम महबूब ज़मान जी सालगिरह जो केक कटियो वियो। पीर ऑफ भिटशा ऐं पीपल्स पार्टी अॻवान सैयद अहसन अब्बास शाह लतीफ़ी जे मेज़बानी हेठि सालगिरह तक़रीब मुनक़िद करे जनम ॾींहं जो केक कटियो वियो आहे। इन मौक़े ते पीपल्स पार्टी जो झूनो अॻवान सैयद पीरल शाह लतीफ़ी, साबिक़ नाज़िम सैयद फ़कीर अली शाह लतीफ़ी, सैयद फ़रहाद अब्बास शाह लतीफ़ी, सैयद रज़ा रिज़वी, सैयद बच्चल शाह, सैयद हुसनैन शाह रिज़वी, सैयद परवेज़ शाह, सज्जाद शीदी, राना फरमान राजपूत, फैज़ अब्बास मल्ला, वाजिद अली मल्ला, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट ज़िला मटियारी जो सदर रजब अली बोज़दार, नौशाद अली बोघियो, ग़ुलाम कादिर बोडो, कामरान मलूकानी, आज़म चौहान, अली कासिम ऐं ॿिया तक़रीब में शरीक थिया। सैयद अहसन अब्बास शाह लतीफ़ी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त मखदूम ख़ानदान जूं पार्टी लाइ ॾिनल क़ुर्बानियूं कंहिंखां बि लिकियल न आहिनि। असांजो पीपल्स पार्टी ऐं मखदूम ख़ानदान जो रिश्तो क़दीमी आहे जेको हमेशह क़ाइमो दाइम रहंदो। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन।